पे पासे मूंखे ॿुधाईंदा हलूं ॿी अहम ख़बर आहे त मदेजी में 7 महीना अॻु क़तल थियल अक मंगणे जो जी अदालती हुकम ते क़बर कुशाई कई वई आहे। सिविल जज लखी जी निगरानी में डॉक्टरनि जी टीम क़बर कुशाई कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल हकीम साहितो खां। जी अब्दुल हकीम, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, 7 महीना अॻु मदे जे कटे वारे इलाइक़े बीएमएल थाने जे हजाया ॻोठ रबनाबाद मंगणे जो रहवासी होटल पीर सन अक मंगणे जी क़बर ते अदालती हुकुम ते सिविल जज लकी गुलाम शाह फयाज़ अहमद मेटलो जी निगरानी हेठि लाड़काना डॉक्टरनि जी बोर्ड टीम शख्सी की जादर शाह कब्रिस्तान ते पहुती कब्रिस्तान ऐं पहुती होॾां डॉक्टरनि जी टीम में जे इंचार्ज ॿुधायो त नौजवान जी लाश जो पोस्टमार्टम करे लाश जा जुज़ा वरिता आहिनि। जुज़ा चकास लाइ लेबोरेटरी उमाणिया वेंदा। जुज़नि जी रिपोर्ट अचण बाद पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वेंदी। यादि रहे त जी 7 महीना अॻु मंगणे बिरादरी जे ॿिनि धुरनि में संघार चक्र तां गोली लॻण सबबि ज़ख़्मी पीरसन जो का सरकारी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूरत सां पहुचियो। जे बाद पीरसन जो लाश वारस ॻोठ खणाए आया, जिते पोस्टमार्टम करण बाद जेको आहे पुलिस इनकार कयो पोस्टमार्टम करण जो। जे बाद उन्हनि जेको आहे लाश बग़ैर पोस्टमार्टम दफ़नाए छॾियो। जे बाद एसएचओ जेको आहे सो वीएमएल अब्दुल रशीद लाशारी पीरसन खे दिलि जो दौरो पवण सबबि जेको आहे जवाबु ॼाणायो हुयो। जे बाद पीरसन जे वारस जेका औरत आई मसामात अमीरा ख़ातून मंगणे जो, उहा अदालत पहुची पिटीशन दाख़िल कई त जेको आहे क़तल कयो वियो आहे, हुनजो जेको आहे क़बर कुशाई कई वञे ऐं जेको आहे पोस्टमार्टम करायो वञे। जी ठीक है, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।